अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल मालु वल बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शानि हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। बरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम प्यारी जमात सगोरी, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहु अमन वालहु जेलारी किताब क़ुरान करीम फ़ुरक़ान अज़ीम जी सूरह कहफ़ मझां हिक आयत सगोरी जो थोड़ो हिस्सो तिलावत करण जी सआदत हासिल कई आ। अज जे हिन जुमातुल मुबारक जे अज़ीम दिहाड़े ते हिन दर्स जो मौज़ू अल्लाह ताला जे तरफ़ खां मिलियल औलाद जी नेमत जे हवाले सां आहे। रब्बे कायनात खां दुआ है त अल्लाह करीम पंहिंजे महबूब जे सदके पंहिंजे रहमतुनि जे तुफ़ैल जेके बे औलाद आहिनि अल्लाह ताला उन्हनि खे सालिह फरमा बरदार औलाद अता फ़रमाए ऐं जेके साहिब औलाद आहिनि रब्बे कायनात शाल उन्हनि जी औलाद खे नेक सालिह ऐं फरमा बरदार बणाए। दोस्तान गिरामी, दुनियावी ज़िंदगी में औलाद अल्लाह पाक जी अज़ीम नेमत आ। औलाद घर जो सिंगार ऐं अखियुनि जो ठार आ। औलाद अमल सालिह आ। औलाद नंढपण में मरी वञे त जहन्नम खां ढाल आ। औलाद ज़िंदा रहे त इंसान लाइ सहारो आ। औलाद ग़म दुख में हॾ ॾोखी ऐं हमराह आ। औलाद पीउ माउ लाइ विरूह आ। औलाद पीउ माउ जी ज़िंदगीअ जी सूंह आ। अल्लाह तबारक व तआला पाक कलाम मुक़द्दस में फ़रमायो अल मालु वल बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया। माल ऐं पुट दुनियावी ज़िंदगी जो सिंगार आहिनि। सच त औलाद बिना
पीउ माउ खे संदन ज़िंदगी वेगण पवारी महसूस थींदी आहे। अगर औलाद फर्मा बरदार आहे त पीउ माउ लाइ दुनिया में भी भलाई आहे त आख़िरत में भलाई आहे। उन्हनि खे हलाल कमाए खाराइण मुंहिंजे महबूबा का फरमायो त इहा इबादत आहे। उन्हनि जी सुठी तरबियत करण, उन्हनि जे अंजायुनि ते सब्र करण जिहाद आहे। दोस्तान गिरामी, तिरमिज़ी शरीफ जी रवायत कयल हदीस आहे, को माण्हू पंहिंजे पुट खे सिर्फ़ हिकु चङी ॻाल्हि सेखारे त अन्न जो टोयो ख़ैरात करण खां वधीक उनखे सवाब मिलंदो आहे। औलाद पुट हुजनि या नियाणियूं, उन्हनि जी परवरिश, तइलीम ऐं तरबियत, उन्हनि जे मुआश जा फ़िक्रात, उन्हनि जे शादियुनि जा वसीअड़ा, इहे सभु शयूं गुनाहनि जो कफ़ारो, दरजात जी बुलंदी जो सबबु आहिनि। जंहिंखे अल्लाह पाक औलाद अता फरमायो, औलाद साले फरमान बरदार थी रहियो, उन इंसान लाइ दुनिया में फ़र्क़ ऐं आराम आहे। पर जेकॾहिं माण्हू मरी वञे त बि पोयां उनजो नालो ज़मीन ते बाक़ी रहंदो आहे। पर जंहिंखे औलाद न आहे, मरण खां पोइ दुनिया तां उनजो नालो निशान ई मिटिजी वेंदो आहे। हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, ला यदु अहदुकुम तलबल वलद फ़इन्नर रजुल इज़ा मात वलैस लहू वलदुन इन पुट जी तलब न छॾियो, छो त अगरि को माण्हू मरी वियो ऐं पुट न अथसि त उनजो नालो ई दुनिया तां कटिजी वेंदो आहे। दोस्तान गिरामी, मुझे आका फरमायो, टे खुश नसीब माण्हू आहिनि। उहे कहिड़ा? मदीने वारे मीर हाकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इज़ा मात इब्नु आदम इनक़ता अमलुहु इल्ला मिन सलासह। टिन माण्हुनि खां सवा जेको बि माण्हू मरी वियो त उन जा अमल बंदि थी विया। टे माण्हू अहिड़ा आहिनि जो मरण खां पोइ बि उन्हनि जा अमल जारी रहनि था। बिन सदक़तिन जारियतिन औ इल्मिन युन्तफ़उ बिही औ वलदिन सालिहिन यदऊ लहू। मुस्लिम शरीफ जी हदीस आहे, मुझे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, सदके जारिया कंदड़ अहिड़ो इल्म छॾींदड़ जंहिंखां नफ़ो वरितो वञे, या साले औलाद जेको खेसले दुआऊं घुरंदो रहे, यानी हू दुनिया मां हलियो वियो, लॾे छॾे गुज़ारे वियो, पर औलाद उन जे मग़फ़िरत जूं दुआऊं घुरे थी। इहो सदके जारिया आहे। पहिरियों उहो माण्हू मरण खां पोइ बि नंबो जेको अहिड़ो कमु कयो जंहिंमां माण्हू नफ़ो वठंदा रहनि, जीअं रस्तो ठहराए, खूह खोटाए, पुल ठहराए, मस्जिद मदरसो ठहराए, वण पोखे, जेसिताईं उहा ठाहियल शइ धरतीअ ते सलामत हूंदी तेसिताईं नफ़ो वठंदा रहंदा, तेसिताईं ठहराईंदड़ जे दफ़्तर में अजुर ऐं इनाम लिखिया वेंदा। उहो सवाबु मरण खां पोइ बि जारी रहंदो। ॿियो उहो माण्हू जंहिंको अहिड़ो इल्मी कारनामो सरअंजाम ॾिनो जंहिंमां नफ़ो वरितो वञे, जीअं कंहिं किताब लिखियो, क़ुरान करीम जो तफ़सीर लिखियो, कंहिंखे आलिम बणायई त मरण खां पोइ बि उन जा अमल साले जारी रहण वारा आहिनि। टियों उहो माण्हू जंहिं पंहिंजे पोयां साले औलाद छॾियो, औलाद पीउ माउ लाइ दुआऊं घुरंदो रहंदो, औलाद जेका बि इबादत कंदो जेतिरो सवाब औलाद खे ओतिरो ई सवाब पीउ माउ जे दफ़्तर में लिखियो वेंदो, ऐं औलाद जे सवाब में बि का कमी कान ईंदी। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, रवायत था कनि,
मुझे आका मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिक बाने जो दर्जो बुलंद कयो वेंदो क़ब्र में अर्ज़ कंदो ए मुंहिंजा रब की दर्जो मुझो कीअं बुलंद थियो अल्लाह ताला फरमाईंदो बे इस्तिग़फ़ार वलदिक लक मिन बअदिक मुस्नद अहमद इब्न माजा जी रिवायत कल हदीस त तुंहिंजी औलाद तुंहिंजे मरण खां पोइ तो लाइ बख़्शिश घुरी दुआ घुरी उन सबब तुंहिंजो ही दर्जो बुलंद ऐं बाला कयो वियो आहे। सालिह औलाद जूं दुआऊं इबादतूं नेकियूं पी माल ऐं क़ब्र ऐं आख़िरत में दर्जात जी बुलंदी जो सबब बणजनि थियूं। नमाज पढ़ण रोज़ो रखण हज करण ये सब इबादतूं पर उन्हनि जो सवाब वक्ती आहे। औलाद सालिह जे कॾहिं पोयां छॾियल आहे त अहिड़ी इबादत जो सवाब मुद्दतुनि ताईं दाइम ऐं जारी रहण वारो आहे। दोस्तो पीउ माउ जेकॾहिं गुनहगार आहे पर औलाद सालिह आहे त औलाद जे नेकिन सबब पीउ माउ बख़्शिजी वञनि था। जीअं हदीस शरीफ़ में आ हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिक क़ब्र खां गुज़रियो ॾिठई त क़ब्र वारे खे अज़ाब थी रहियो हो। वरी कुझु ॾींहंनि बैदि उतां लॻियो त क़ब्र वारो जन्नत में नज़र आयुसि। हज़रत ईसा अलैहिस्सलाम पुछो कहिड़े सबब जे करे अल्लाह तोखे जन्नत ॾिनी। उहो क़ब्र वारो चवे थो जॾहिं मूं वफ़ात कई हुई त मुंहिंजी घरवारी उमेद सां हुई उन मां पुट ॼाओ उनखे मदरसे में पढ़ण लाइ छॾियुमि। जॾहिं मुंहिंजी बचड़ी न्याणी उस्ताद वटि वेही पढ़ियो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम त अल्लाह ताला मुंहिंजी क़ब्र जो अज़ाब माफ़ करे छॾियो। हीअ आहे सालिह औलाद जो पीउ माउ खे नफ़ो। पर जेकॾहिं पीउ माउ सालिह कामिल अकमल मोमिन अल्लाह वारा हुजनि उन्हनि जो औलाद कलमो त पढ़ियल हुजे पर पीउ माउ ॾाढनि वांगुरु कामिल मोमिन न हुजे अल्लाह वारो न हुजे त अल्लाह ताला उनखे बि संदन वॾनि सां मिलाईंदो। वॾनि जी निस्बत जे करे अल्लाह ताला वटि नंढनि जी बि इज़त थींदी आहे। छो त अल्लाह ताला सूरह तूर जे अंदरि 26 पारे में इरशाद फरमायो वल्लज़ीना आमनू वत्तबअतहुम ज़ुर्रिय्यतुहुम बिईमानिन अलहक़ना बिहिम ज़ुर्रिय्यतहुम वमा अलतनाहुम मिन अमलिहिम मिन शै। ऐं जन ईमान आंदो संदन औलाद बि संदन ईमान सां ताबेदार थियो मिलाईंदासूं असां उन्हनि सां संदन औलाद खे ऐं संदन अमलनि मां बि कुझु कोन घटाईंदासूं। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा फरमायो अल मोमिन तुरफ़उ लहू ज़ुर्रियतुहु व इन कानू दूनहु फिल अमल लियुक़िर्रल्लाहु बिहिम ऐनह। मोमिन बाने जी औलाद खे बि दर्जा बुलंद करे उन्हनि सां मिलायो वेंदो। तोड़े औलाद जा अहिड़ा अमल बि न हूंदा पर अल्लाह ताला उन्हनि जूं अखियूं थधियूं करण लाइ उन्हनि खे राज़ी करण लाइ औलाद खे साणनि मिलाईंदो। दोस्तो कंहिं अदना शइ जी कंहिं आला चीज़ सां निस्बत थी वञे त उहा अदना चीज़ बि आला थी वेंदी आहे। ख़ुशि नसीब आहे उहो औलाद जंहिंजो पीउ माउ नेक सालिह आहे। वरी ख़ुशि नसीब आहे उहो पीउ माउ जंहिंजो औलाद नेक सालिह आहे। अल्लाह पाक क़ुरान मजीद में फरमायो त मुंहिंजा बाना मूंखां ई दुआ घुरंदा रहंदा करियो। अल्लाह से फरमायो बाना मूंखां दुआ घुरो रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रियातिना क़ुर्रत अयुन वजअलना लिल मुत्तक़ीन इमामा। ए असांजा पालणहार असांखे असांजे घर वारनि ऐं औलाद मां उहे अता कर जेके अखियुनि जो ठार हुजनि ऐं असांखे परहेज़गारनि जो इमाम बणाए अॻवान बणा। हज़रत इमाम हुसन बसरी रहमतुल्लाह अलैह खां पुछियो वियो त
त अखियुनि जो ठार दुनिया में हुजनि या आख़िरत में। पाण फरमायूं त दुनिया में अखियुनि जो ठार हुजनि, यानी औलाद नेक साले फर्मा बरदार आहे त अबो अम्मा उन ते ख़ुशि आहिनि। छो त माण्हू दुनिया में पंहिंजे ज़ालुनि ऐं औलाद खे नेकोकार ॾिसंदो आहे त उन जूं अखियूं ठरंदियूं आहिनि। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हु खां पुछियो वियो अखियुनि ठार हुजण जो मक़सदु छा आहे? फरमायो उन जो मक़सदु इहो न आहे त जिस्म में सुहिणा हुजनि, सही सालिम हुजनि, पर मक़सदु इहो आहे त अल्लाह ताला जा फर्मा बरदार हुजनि। दोस्तो, सालिह ऐं मुत्तकी हुजनि अखियुनि जो ठार आहे। हज़रत अबू यहया रहमतुल्लाह अलैह खां पुछियो वियो त अखियुनि ठार जो मक़सदु छा आहे? पाण फरमायो युतीऊनक वला यसूनक। अखियुनि ठार जो मतिलबु आहे त तुंहिंजी फर्मा बरदारी कनि, नाफ़रमानी न कनि। यानी पीउ माउ जो औलाद फर्मा बरदार आहे त अबे अम्मा जा नेण दिलि जिगर ठरंदो आहे, पर जे बेफ़रमान आहे त पीउ माउ खे तकलीफ़ थींदी आहे। दोस्तो, वाक़ई बि जेकॾहिं औलाद फर्मा बरदार आहे त ह्याम जो ठार आहे, अखियुनि जो ठार आहे, पर जेकॾहिं औलाद फर्मा बरदार न आहे त ह्याम जो साड़ आहे। हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह अल्लाह जा कामिल वली मुंहिंजा मुर्शिद इब्ने मुर्शिद पीर मिठा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा त बेफ़रमान औलाद छही आंगुर जे मिसाल आहे, कटे जुदा कयो त ईज़ा ईंदो, जुदा करे न सघबी, पर जे छॾियोसि त बदन खे बेज़ैब बनायो बीठी हूंदी। तीअं साल ताले औलाद बि जुदा करे न सघिबो, उन जा ग़लति किरदार दिलि खे ईज़ा ईंदा। उन लाइ रब पाक इहा दुआ सेखारी आहे त औलाद उहो घुरो जेको अखियुनि जो ठार हुजे। दोस्तो, अॼुकल्ह दुनिया में ज़ोर शोर सां तहरीक हली रही आहे त घणा ॿार ज़िंदगीअ ते ॿार, थोरा ॿार प्यार ई प्यार, किरोड़े रुपयनि जूं दवाऊं इस्तेमालु थी रहियूं आहिनि त ॿार घटि पैदा थियनि, पर ख़ुदा जी कुदरत जेतिरो औलाद घटाइण जूं कोशिशूं कनि था ओतिरा ॿार वधीक ॼमी रहिया आहिनि। ॾींहों ॾींहुं दुनिया जी आबादी में वाधारो थी रहियो आहे। इस्लाम खां अॻु जाहिल माण्हू के औलाद खे बुतनि जे क़दमनि में क़ुर्बान कंदा हुआ, के घणे ख़र्च जे ख़ौफ़ खां नंढे हूंदे ॿारनि खे मारे छॾींदा हुआ, के नियाणियुनि खे जीअरे क़बर में पूरे छॾींदा हुआ। चवंदा हुआ घणो औलाद थियो त उन्हनि खे किथां खाराईंदासीं। इस्लाम उन्हनि सभिनी रस्मुनि खां मना फरमाई। अल्लाह ते भरोसो रखो जेको सभिनी जो रज़ाक़ आहे, सभिनी खे रिज़्क़ रोज़ी ॾियण वारो आहे। रब्बे कायनात जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो वला तक़्तुलू औलादकुम खशियत इमलाक नहनु नरज़ुकुहुम व इय्याकुम इन क़त्लहुम कान ख़ितअन कबीरा। औलादुनि खे सुञाई जे ख़ौफ़ खां क़त्ल न कयो। असां ई उन्हनि खे अयां खे रिज़्क़ था ॾियूं, बेशक उन्हनि जो मारणु वॾो गुनाह आहे। अॼुकल्ह माण्हुनि जो अल्लाह ताला तां भरवसो खॼी वियो आहे, उन जे करे औलाद में हालांकि शादी करण जो मक़सद ही औलाद ॼणण आहे, उन करे ऑपरेशन कराए ॿार ॼमण बंदि कराइण गैर शरई उज़र जे करे न खपनि, ऐं न वरी ॿारनि जे बंदि करण वारियूं दवाऊं इस्तेमालु कयो। मुंहिंजे दोस्तान गिरामी, जेकॾहिं का औरत पंहिंजे मुड़ुस मां हलाल तरीक़े सां हमल वार थींदी आहे, 9-10 महीना ॿार पेट में साढ़ींदी आहे, हमल दौरान घणा ॾुख सूर सहंदी आहे, ॾींहं राति तकलीफ़ूं सहंदी आहे, वरी जॾहिं ॿार ॼमण जो वेलो ईंदो आहे त उहो वक़्तु औरत लाइ ज़िंदगी ऐं मौत जो वेलो हूंदो आहे। ॿार ॼमण खां पोइ सर्दियुनि ऐं गर्मियुनि में पंहिंजे बचड़े जी परवरिश कंदी आहे, पंहिंजे ॾींहं जो आराम, रातिनि जी निंड बचे तां क़ुर्बान कंदी आहे, पंहिंजे सीने जो जोहर
थन बच्चे के प्यारे पाले जवान कंदी आहे। इन दौरान जेके तकलीफ़ूं ॾिसंदी आहे या सब इबादत आहे, अल्लाह पाक वटि उन मेहनत जो तमामु वॾो अजर आहे। हदीस पाक इन लिलमरअति फी हमलिहा इला वदहा इला फिसालिहा मिनल अज्र कल मुतशहद फी सबीलिल्लाह फ़इन हलकत फीमा बैन ज़ालिक फलहा अज्र शहीद। आका मदीने वाले ताजदार फरमायो बेशक औरत ले हमल थियण खां ॿार ॼण ताईं ऐं ॿार जी थन छॾाइण ताईं अजुर आहे। जीअं को मुजाहिद जंग जे मैदान में रत में वेतो बीठो हुजे, जेकॾहिं उन विच में मरी वई त उन लाइ शहीद वारो साॻियो इनाम आहे। दौरान हमल औरत जूं तकलीफ़ूं सहण जिहाद आहे, उन जो बदिलो जन्नत आहे। व्यम में मौत अची वञे, मुंहिंजे आका फरमायो त उहा शहीद आहे, उन जो दर्जो शहादत वारो आहे। दोस्तो, अरबस्तान जे काफ़रनि ऐं मुशरिकनि जी आदत ही त उहे न्याणियुनि खे निभाग सम्झंदा हुआ, उन्हनि खे ज़िंदह ज़मीन में पूरे छॾींदा हुआ। अॼु बि घणा मुस्लमान न्याणियुनि जे ॼमण खे ऐब सम्झंदा आहिनि, हालांकि पुट अल्लाह जी नेमत आहे त न्याणियूं बि रब जी रहमत आहिनि। रब जी मर्ज़ी आहे, जंहिंखे पुट ॾिए जंहिंखे न्याणियूं ॾिए। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस जे अंदरि इरशाद फरमायो लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द यख़्लुक़ु मा यशाउ यहबु लिमन यशाउ इनासन व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुक्रानन व इनासा व यजअलु मन यशाउ अक़ीमा इन्नहु अलीमुन क़दीर। रब्बे कायनात फरमायो अल्लाह जे वास्ते आबादशाही आसमाननि जी ऐं ज़मीन जी, जेको चाहे सो पैदा करे, जंहिंखे वणेसि न्याणियूं थो ॾिए, जंहिंखे वणेसि पुट थो ॾिए, या खेनि पुट ऐं धीअर गॾे ॾींदो आहे, जंहिंखे घुरे संड बनाए, बेशक उहो ॼाणंदड़ वस वारो आहे। पुट ॾिए बि अल्लाह ॾिए, न्याणियूं ॾिए बि अल्लाह ॾिए, कंहिंखे न ॾिए संड बणाए छॾे, इहो बि ख़ुदा जी मर्ज़ी आहे। अल्लाह से क़ुरान पाक में खोले सम्झायो आहे। दोस्तान गिरामी, आयत में पुट खां अॻ में न्याणीअ जे अता जो ज़िक्र आहे। अल्लाह तबारक व तआला पहिरां न्याणीअ जो बयानु फरमायो। रब पाक न्याणियुनि जी अहमियत वधाई, छो त रब पाक ॼाणे थो माण्हू न्याणियुनि जे ॼमण खे ऐब सम्झनि था। इन ॻाल्हि खे अल्लाह पाक वाज़े बयानु फरमायो ॿी आयत में सूरे नहल जे अंदरि वइज़ा बुश्शिर अहदुहुम बिल उन्सा ज़ल्ल वजूहुहु मुस्वद्दन व हुव कज़ीम यतवारा मिनल क़ौमि मिन सूइ मा बुश्शिर बिही अयुमसिकुहु अला हूनिन अम यदुस्सुहु फित्तुराब अला साअ मा यहकुमून। अल्लाह ताला फरमायो जॾहिं उन्हनि मां कंहिंखे न्याणीअ जे ॼमण जी मुबारक ॾिनी वेंदी आहे त उनजो मुंहुं काराटिजी वेंदो आहे ऐं उहो ॾुख भरियल ॾुख वारे लहजे में थी वेंदो आहे। ऐं जा न्याणीअ जे ॼमण जी उनखे ख़ुशख़बरी ॾिनी वई आहे, उनजे रंज सबबु क़ौम खां लिकंदो वतंदो आहे। छा उनखे ज़िल्लत सां रोके रखे या के ज़मीन में पूरे छॾे? अल्लाह सही फरमायो अला साअ मा यहकुमून, ख़बरदार इहो बुरो आहे जेको हू फ़ैसिलो कनि था। न्याणीअ जी मुबारक या न्याणीअ जे ॼमण ते छो परेशान था थियनि? न्याणीअ जे ॼमण जी ख़बर ॿुधण सां हमरा जो मुंहुं काराटिजी वियो। दोस्तो, हालांकि न्याणियुनि जो ॼमण रहमत ऐं उन्हनि जी परवरिश पालना इबादत आहे।
हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिंखे बन्याणियूं ॼायूं, मुस्लिम शरीफ़ जी हदीस आहे, जंहिंखे बन्याणियूं ॼायूं उन्हनि जी परवरिश कयईं तां जो जवान थी वियो त उहो न्याणियुनि जो पीउ यानी पंहिंजा समूरा हक़ निभाए जवान न्याणियुनि खे परणाइण ताईं मुकम्मल ख़िदमत जा सही हक़ अदा करे थो। मुंहिंजे आका मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उहो ॿिनि न्याणियुनि जो पीउ ऐं मां मुहम्मद करीम हीअं गॾु हूंदासीं, अशद आंगुर विची आंगुर सां मिलाए मदीने वारे मीर फरमायो उहो जेको ॿिनि न्याणियुनि जी नंढपिण खां वॾपिण ताईं ख़िदमत करे आयो क़यामत जे ॾिहाड़े मूं मुस्तफ़ा सां हीअं गॾु हूंदो। कहिड़ो इनाम ऐं एज़ाज़ आहे दोस्तान गिरामी। मुंहिंजे आका फरमायो जंहिंखे 3 न्याणियूं ॼायूं उन्हनि ते सब्र कई, पंहिंजी ताक़त हर उन्हनि खे खाराए थो पीआरे थो कपिड़ा पाराईंदो आहे, उहे न्याणियूं उन लाइ जहन्नम जी बाहि खां परदो हूंदियूं। मुंहिंजे आका फरमायो जंहिं माण्हू खे 3 न्याणियूं पैदा थियूं उन्हनि जी पालना परवरिश ते ख़र्च कंदो रहियो एसि ताईं जो उन्हनि जी शादी थी वई या वफ़ात करे वियूं, उहे उन लाइ जहन्नम खां हिजाब हूंदियूं। हिकु औरत अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह जंहिंखे 2 न्याणियूं हुजनि, मुंहिंजे आका फरमायो त बि जहन्नम जी बाहि खां हिजाब परदो हूंदियूं। मोमिननि जी मां अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा वटि हिकु औरत आई, उन सां 2 न्याणियूं गॾु हुयूं। कुझु सवाल कयईं अम्मा साइण वटि उन महल कत्तल जी हिकु घड़ी खां सवाइ ॿियो कुझु बि न हो। उहा घड़ी उन औरत खे ॾेई अम्मा साइण उनखे जॾहिं ॾिनी त उन कुराड़ी उन औरत उन कत्तल जी हिकिड़ी घड़ीअ खे 2 हिसा कया। हिकिड़ो हिसो हिकिड़ी न्याणीअ खे ॾिनई, ॿियो हिसो ॿी न्याणीअ खे ॾिनई। जॾहिं 2 न्याणियुनि खे ॾिनई पाण न खाधई, उहा औरत न्याणियुनि समेत जॾहिं हली वई अम्मा साइण फरमाए थी हुज़ूर आया। मूं अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह कहिड़े क़िस्म जी अॻु औरत आहे हे। उनखे जॾहिं मूं कत्तल जी घर में हिकिड़ी घड़ी हुई ॾिनमि त फाको करे अधु पंहिंजी हिकिड़ी न्याणी खे खारायईं, ॿीअ खे खारायईं पर पाण न खाधई। मुंहिंजे आका मदीने वारे साईं फरमायो ॿुधो मन बुतुलिया मिन हाज़िहिल बनात बिशैइन फअसन इलैहिन कुन्न लहु सित्रम मिनन नार। बुखारी मुस्नद अहमद जी रवायत कल हदीस मुंहिंजे आका फरमायो जो शख्स इन न्याणियुनि जे ज़रिए कंहिं शइ सां आज़मायो वियो पोइ न्याणियुनि सां चङाई कंदो रहियो, उहे उन लाइ बाहि खां परदो हूंदियूं। यानी का अहिड़ी शइ घर में आई जो न्याणियूं बि आहिनि पाण बि आहे, न्याणियुनि खे ॾिनई, आका फरमायो त इहो उनजे लाइ इम्तिहान हो, उनखे बहितर तरीक़े निभाई क़यामत में जहन्नम जी बाहि खां छोटकारो बणिजंदो। हज़रत इमाम अहमद बिन हम्बल जो क़ौल आहे त याकूब बिन बख्तान चवे थो त मूंखे 7 न्याणियूं पैदा थियूं। जॾहिं बि न्याणी ॼमंदी हुई त इमाम अहमद बिन हम्बल रहमतुल्लाह अलैह वटि वेंदो हुउसि, पाण फरमाईंदो हो त नबी सगोरा बि न्याणियुनि जा पीअर हुआ। मतां अरहो थियो ही सोना नबी बि न्याणियुनि जा पीअर हुआ। संदन इहो कौल ॿुधण खां पोइ हज़रत याकूब बिन बख्तान चवे थो त मुंहिंजी दिलि कुशादी थी वेंदी हुई, ख़ुशी थींदी हुई त मूंखे न्याणी मिली आहे, यानी अॼु मूंखे अल्लाह ताला नबीअनि जी सुन्नत सां नवाज़ियो आहे। जहालत जे दौर में माण्हुनि जो दस्तूर हो जॾहिं कंहिंखे पुटु ॼमंदो हो त मुबारक ॾींदा हुआ, न्याणी मरंदी हुई त बि मुबारक ॾींदा हुआ पुट जे ॼमण ते ऐं न्याणीअ जे मरण ते। पर इस्लाम इहा ॻाल्हि सेखारी त कंहिं भाउ खे पुटु ॼमे त बि मुबारक ॾियो, न्याणी ॼमे त बि मुबारक ॾियो। हदीस में आहे जॾहिं कंहिंखे न्याणी ॼमंदी आहे त मलाइक मुबारक ॾियणु ईंदा आहिनि। क़ुरान करीम में आहे हज़रत इब्राहीम ख़लीलुल्लाह खे पुट जे ॼमण जी मुबारक अल्लाह ताला पाण ॾिनी। फ़बशरनाहु बिग़ुलामिन हलीम, पोइ असां उनखे ख़ुशख़बरी ॾिनी बुरदबार नीगर जी। हज़रत ज़करिया खे पुटु हज़रत यहया अलैहिस्सलाम जे ॼमण जी मुबारक अल्लाह पाण ॾिनी। या ज़करिया इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलामिन इस्मुहु यहया,
ए ज़करिया असां तोखे मुबारक था ॾियूं पुट जी जंहिंजो नालो यहया आहे। माना औलाद जे ॼमण जी मुबारक क़ुरान पाक में लिखियल आहे, अल्लाह खे ॾिनी आहे। जॾहिं के मुसलमान भाउ खे पुट या न्याणी ॼमे उनखे मुबारक ॾियो, तोखे पुट या न्याणीअ जे ॼमण जी मुबारक आहे। अल्लाह खे नेक साले फरमा बरदार बणाए। दोस्तो असुल मुबारक इहा आहे जो पीउ बेख़बर हुजे उनखे पहिरियों भेरो ख़बर ॾियो त उनखे हक़ीक़ी ख़ुशी हासिल थींदी आहे। हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं कंहिंजे घर में न्याणी ॼमंदी आहे त अल्लाह जा मलाइक लही ईंदा आहिनि, चवंदा आहिनि ए घर वारो तव्हां ते सलामती हुजे। पोइ मलाइक उन न्याणीअ जे मथे ते हथ फेराए चवंदा आहिनि त जंहिं कमज़ोर जी परवरिश कए रोज़े महशर अल्लाह उन जी मदद कंदो। पुट ॼमे या न्याणी ॼमे त उनखे गुस्ल कराए, कहीं कपड़े में लपेटे, उन जे साॼे कन में बांग, खाॿे कन में तकबीर चइबी। के माण्हू पुट जे कननि में बांग चवंदा पर न्याणियुनि जे कन में आज़ान ॾियण खे दुरुस्त न सम्झंदा आहिनि। हालांकि मुंहिंजे आका मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो दस्तूर हो त पाण न्याणियुनि खे बि आज़ान सां गॾु तकबीर, साॼे कन में आज़ान, खाॿे में क़द क़ामत सलात अक़ामत वारा लफ़्ज़ चई तकबीर चवंदा हुआ। हज़रत राफ़े फरमाए थो मूं ॾिठो जॾहिं सैयदा फ़ातिमा तैयबा ताहिरा खे बचड़ो हज़रत हसन ॼाओ त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन जे साॼे कन में आज़ान चई ही। अबू दाऊद ऐं तिरमिज़ी जी बयान के रवायत कयल हदीस आहे। हज़रत इमाम हुसैन बिन अली फरमायो त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिंखे ॿार ॼमे त उन जे साॼे कन में बांग चओ ऐं खाॿे कन में तकबीर चओ त उन ॿार खां बीमारियूं ख़तम थी वेंदियूं। बांग इस्लामी तइलीमात जो निचोड़ आहे। ॿार जे कननि में बांग तकबीर चवण में हिकमत ई आहे त ॿार ॼमंदे ई अल्लाह जी वॾाई हेकड़ाई ऐं दीन इस्लाम जी तइलीम खां रोशन थींदो आहे। उन जे कननि में पहिरियों आवाज़ अल्लाह अकबर सां अल्लाह जे नाले जो पवंदो आहे। हालांकि ॿार वाणे जे घर में ॼमे, कोली भील जे कंहिंजे घर में ॼमे थो हूंदो मुस्लमान आहे, फितरत इस्लाम ते हूंदो आहे। गैर मुस्लिम जे घर में ॼमंदड़ ॿार बि को वाणियो कोन हूंदो आहे, यहूदी नसारो न मुस्लमान हूंदो आहे, पर अॻिते हली उन जी पालना परवरिश ॿिए मज़हब में कई वेंदी आहे। दोस्तान गिरामी, कई रवायतूं, कई हदीसूं मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जूं अचनि थियूं। पर हाणे सिर्फ़ु वक़्तु कलील आहे। हिकु अहादीस सगोरी तमामु जामे हदीस तव्हांखे ॿुधायां थो। वक़्तु कलील आहे ऐं हदीस तवील आहे। दोस्तान गिरामी, औलाद जी नेमत जो मौज़ू ऐं अमड़ खे मिलंदड़ एज़ाज़ जो इनाम जो मौज़ू आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु रवायत कनि था हिकु भेरे मुंहिंजा आका मदीने वारा साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी प्यारी न्याणी फातिमा वटि विया। उन्हीअ वक़्तु अम्मा सगोरी जवन जो अटो पीहे रही ही ऐं रोई भी रही ही। मुझे आका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बच्चा ओ मुझी न्याणी फातिमा रोई छो थी। अम्मा साईं अर्ज़ कयो त बाबा अटे पीहण ऐं घर जे कमकार जी तकलीफ़ रुआरे रही आहे। जॾहिं मां इमाम अली करम अल्लाह वजहू अचनि उन्हनि खे अम्हा बि चओ मां बि अर्ज़ कयां त मूंखे का बानी घर जे कमकार जे लाइ वठी ॾिए। चवण वारी केरु आहे? अम्मा ख़ातून जन्नत मुरसलनि जे सरदार जी न्याणी, सरदारनि जे सरदार जी न्याणी अर्ज़ थी करे बाबा सोणे अलीअ खे अव्हां बि चओ मां बि अर्ज़ कयां मूंखे का घर जे कमकार लाइ बानी वठी ॾिए। जॾहिं मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ख़ातून जन्नत जा उहे ॻड़ंदड़ घोड़ा ॾिठा ऐं इहो अर्ज़ ॿुधो त मुंहिंजे रहमत वारे हबीब जे नेणनि मां बि नार वही आया। छो त बच्चो प्यारो आहे, न्याणी प्यारी आहे।
महबूबा का नेणन मां नार वहाए वेझो थी वेठा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवन जी लप भरे उन्हें जंड में विधे ऐं पढ़ियो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम त अम्मा खातून जन्नत खामोश थी वेही रही जंड पाण ही हलण लगो ऐं वो जंड हले भी पियो पर जंड मां अल्लाह जे ज़िक्र जूं ज़रबूं पियो निकरन आका जे दुरूद सलाम जूं तवारियूं पियो निकरन हाणे जंड भी हलंदो रहियो अम्मा साइण उन में जव विझंदे रहे जंड फिरंदो रहियो ऐं अटो पीसजंदो रहियो हता के अटो पीसजी वियो मुझे आका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंड हाणे पीह अल्लाह ताला जंड खे ॻाल्हाइण जी सघ ॾिनी अर्ज़ कई मुखे कसम मां उन ज़ात जो जंहिं ते तव्हांखे हक़ जो नबी करे मोकिलियो आहे रिसालत सां छोटकारे वारो करे मोकिलियो आहे मां तेसि ताईं न बीहंदुसि जेसि ताईं मुंहिंजे लाइ जन्नत में वञणु ऐं जहन्नम जी बाहि खां छोटकारे जो ज़िम्मो न खणंदो मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तूं त हिकु पत्थर आहीं जहन्नम जी बाहि खां छो थो डिॼी जंड अर्ज़ कयो मुंहिंजा महबूब अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो कू अनफुसकुम व अहलीकुम नारा पंहिंजे अहलो अयाल खे जहन्नम जी बाहि खां बचायो छो त उन जो ॿारण इंसान ऐं पत्थर बणबा पाण खे पंहिंजे अहल खे जहन्नम जी बाहि खां बचायो उन ते हिकिड़ा तमामु सख़्त क़िस्म जा मलाइक जेको बि उन्हनि खे अल्लाह ताला हुकुम फरमाईंदो उन जी नाफ़रमानी न कंदा उहो कंदा जेको हुकुम फरमायो वेंदो उन्हीअ जे करे ॾिजां थो मुंहिंजा आका रहमत वारे हबीब उन जंड जे लाइ दुआ घुरी अञा दुआ खां मस वांदा थिया हज़रत जिब्राईल अल्लाह जो पैगाम खणी आयो अर्ज़ कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजो रब तव्हां ते सलाम मोकिले रहियो आहे तव्हांखे इनामनि एहसाननि सां नवाज़े रहियो आहे तव्हांजे लाइ रब करीम जी ज़ाते बाबरकात बिशारत ॾिनी आहे हिन पत्थर खे बिशारत ॾियो त अल्लाह ताला हिन खे बाहि खां आज़ादु कयो ऐं जन्नत जे पत्थरनि में शुमार करे छॾियो क़यामत जे ॾींहुं ख़ातून जन्नत जी माड़ीअ में हिन जंड खे रखियो वेंदो ऐं हिन जो नूर उहो हूंदो जहिड़ो दुनिया में सिज जो नूर हूंदो आहे सिज जी रोशनी हूंदी आहे मुंहिंजे आका रहमत वारे हबीब जंड खे बिशारत ॾिनी ए जंड अल्लाह जी ज़ात मुंहिंजी दुआ खे क़बूल कयो तुंहिंजे लाइ जिब्रील ख़ुशख़बरी खणी आयो आहे जन्नत में वेंदे हाणे त बीह हाणे उहो जंड बीठो उन खां पोइ अम्मा खातून जन्नत जी तरफ़ मुंहिंजा आका रहमत वारा हबीब मुतवज्जा थिया जिब्राईल ख़ुदा जो पैगाम खणी आयो आहे ऐं मुस्तफ़ा करीम उहो पैगाम पंहिंजी न्याणी ख़ातून जन्नत फ़ातिमत ज़ुहरा खे ॿुधाइनि था मुंहिंजे आका फरमायो ए फ़ातिमा जेकॾहिं अल्लाह ताला घुरे हर रोज़ तुंहिंजो अटो इहो जंड पाण ई पीही छॾे मां जंड खे चवां तूं रुगो लपनि जवन जी विझ पाण ई जंड हले ऐं जंड पाण ई कमु कंदो तुंहिंजे लाइ नेकियूं लिखंदो ऐं तुंहिंजा दर्जा बुलंद फरमाईंदो ए फ़ातिमा जेकॾहिं उन जंड में तूं जव विझंदी आहीं पंहिंजे हथनि सां जंड हलाईंदी आहीं त जेको जंड में जव विझी हथनि सां हलाइण में अल्लाह तोखे नेकियूं थिए उहे नेकियूं जंड जे पाण ई हलण सां तोखे न मिलंदियूं रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए फ़ातिमा जेका बि औरत मानी पचाइण वक़्तु पघिरजंदी आहे अल्लाह ताला उन्हीअ जे ऐं जहन्नम जे विच में 7 खाइयूं कंदो आहे हर खाईअ जे विच में ज़मीन आसमान जे विच जेतिरी वेकर हूंदी आहे आका फरमायो मुंहिंजी न्याणी फ़ातिमा जंहिं बि औरत खे बसर कटण वक़्तु अखियुनि मां पाणी वहंदो आहे अल्लाह ताला उन्हीअ जे लाइ उन शख़्स जेतिरो सवाबु लिखंदो आहे जेको सॼी ज़िंदगी अल्लाह ताला जे ख़ौफ़ खां रोंदड़ हूंदो आहे आका फरमायो मुंहिंजी न्याणी फ़ातिमा जंहिं बि औरत मुंहिंजे हथ सां सुट कटियो
अॼुकल्ह असां जूं माइरूं भेनरूं रिलियूं सबड़ियूं टोपियूं हथ जो कमकार कनि थियूं। मुंहिंजे आका फरमायो अल्लाह ताला उन जे लाइ हर धागे जे बदिले में हिकु नेकी लिखंदो आहे ऐं 100 गुनाह मिटींदो आहे। हुज़ूर फरमायो ए फातिमा जंहिं बि औरत पंहिंजे ऐट ते सुट कतियो हुन जे आवाज़ जो भुणको क़यामत जे ॾींहुं अर्श जे हेठां हूंदो। हुज़ूर फरमायो फातिमा जंहिं बि औरत सुट कते पंहिंजी औलाद ऐं अयाल खे वॻो ढकायो। अॼुकल्ह जी दर्जानी कपिड़ा सिबे पंहिंजे बचनि खे पाराईंदी आहे। अल्लाह ताला उन जे लाइ उन माण्हूअ जो सवाबु लिखंदो आहे जंहिं 1000 बुखियनि खे ताम खारायो ऐं 1000 उघाड़नि खे लिबास पारायो। आका फरमायो मुंहिंजी न्याणी फातिमा जंहिं बि औरत पंहिंजे औलाद जे मथे खे तेल हयो उन जा कपिड़ा धोता उन खे सिंगारियो अल्लाह ताला उन जे लाइ हर वार जे बदिले में हिकु नेकी लिखंदो आहे ऐं हिकु गुनाह मिटींदो आहे ऐं ॾिसंदड़ जी नज़र में अल्लाह ताला उनखे सिंगारे छॾींदो आहे। आका फरमायो मुंहिंजी न्याणी फातिमा जंहिं बि औरत पंहिंजे पाड़ेसिरीअ खे कंहिं कम खां रोकियो क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला उनखे हौज़े कौसर मां पाणी पीअण खां रोकींदो। यानी को पाड़ेसिरी टांडो खणण आयो आहे माचीस घुरण आयो आहे लूणु अटो मिर्च ज़रूरत जी शइ घुरण आयो आहे त पाड़ेसिरी जो हक़ आहे त उन महिल हूं त मां ज़रूरु ॾियो। हुज़ूर फरमायो जेकॾहिं पाड़ेसिरी खे न ॾींदो क़यामत जे ॾियारे अल्लाह ताला उनखे हौज़े कौसर खां महरूम कंदो। हुज़ूर फरमायो मुंहिंजी न्याणी फातिमा 5 शयूं अहिड़ियूं जिन जी मना करणु हराम आहे। जेकॾहिं पाड़े जो को पाणी घुरण अचे पाणी भरण अचे त उन खां मना न कयो। माचीस या टांडो खणण अचे मना न कयो। अटो घुरण अचे त बि मना न कयो। जंड पीअण जे लाइ अटो पीअण जे लाइ जंड ते अचे तॾहिं मना न कयो। हुज़ूर फरमायो फातिमा जेकॾहिं पाड़े वारनि खे सुईअ जी ज़रूरत आहे को घुरण आयो उनखे सुईअ खां बि मना न कयो। जेकॾहिं न ॾींदो त इहा गुनाह में शुमार थींदो। आका फरमायो फातिमा जंहिं पाणीअ खां मना कई अल्लाह ताला उनखे खुशकीअ जी बीमारी में मुब्तला कंदो। जंहिं बाहि खां माचीस खां मना कई अल्लाह ताला उनखे घर जी दुश्मनी में मुब्तला कंदो। जंहिं जंड खां मना कई अल्लाह ताला उनखे मुख़्तलिफ़ मर्ज़नि बीमारियुनि में वकोड़ींदो। आका फरमायो फातिमा अल्लाह ताला वटि सभिनी खां भलो अमल इहो आहे त तुंहिंजो मर्द तोसां राज़ी हुजे। ए फातिमा जंहिं औरत सां पंहिंजो मर्द राज़ी आहे ऐं हूअ उन जी हालत में फ़ौत थी वई जेतिरा बि हुन जे जिस्म ते वार आहिनि हर हिकु वार जे बदिले में अल्लाह ताला उन लाइ नेकियूं लिखंदो आहे ऐं जेसिताईं हू पंहिंजी जाइ जन्नत में न ॾिसंदी तेसिताईं दुनिया मां न निकिरंदी ऐं उनजो रब उन खां राज़ी थींदो। जहीं ज़ाल खां मुड़ुस राज़ी आहे हुज़ूर फरमायो फातिमा उन जो दुनिया मां दम परवाज़ पोइ थींदो पहिरियां अल्लाह ताला उनखे जन्नत जो दीदार कराईंदो। हुज़ूर फरमायो मुंहिंजी न्याणी फातिमा जेका बि औरत पंहिंजे मर्द जी फर्मा बरदारी कंदे कंदे वफ़ात करे थी अल्लाह ताला उन जे लाइ 1000 नेकियूं लिखंदो आहे। ए फातिमा औरत बिना मुड़ुस जे ईअं आहे जीअं वण बिना फल जे। ए फातिमा जंहिं वक़्तु मर्द पंहिंजे ज़ाल जे चेहरे ॾे ॾिसंदो आहे अल्लाह ताला उन जे लाइ 100 नेकियूं लिखंदो आहे। पोइ जॾहिं मर्द पंहिंजी औरत सां गॾिबो आहे त उन जे समूरे जिस्म जे वारनि जे मुक़ाबले में अल्लाह ताला हुन यानी मर्द जे लाइ नेकियूं लिखंदो आहे। वरी जॾहिं मर्द गुस्ल कंदो आहे उन जे हिकु हिकु फुड़े जे बदिले में अल्लाह ताला मलाइक पैदा फरमाईंदो जेके क़यामत ताईं अल्लाह ताला जी तस्बीह पढ़ंदा रहंदा ऐं उन मर्द लाइ बख़्शिश जी दुआ घुरंदा रहंदा ऐं मर्द खे उन्हनि जी तस्बीह जो सवाब मिलंदो रहंदो।
हुज़ूर फरमायो मुझी न्याणी फ़ातिमा जंहिं वक़्तु औरत उम्मीदवारी सां थींदी आहे उन लाइ आसमान में मलाइका ऐं पाणीअ में मच्छूं मग़फ़िरत जूं दुआऊं घुरंदियूं आहिनि। उम्मीद वारनि ॾींहंनि में हर रोज़ हुन जे लाइ अल्लाह ताला 1000 नेकियूं लिखंदो आहे, 1000 गुनाह मिटींदो आहे। उन जे लाइ केतिरनि मुजाहिदनि जेतिरो सवाबु लिखियो वेंदो आहे जेके अल्लाह ताला जी राह में जंग करण वारा हूंदा आहिनि। पोइ जंहिं वक़्तु ॿार ॼणींदी आहे गुनाहनि खां ईअं पाक थी वेंदी आहे जीअं उनखे पहिरें ॾिहाड़े माउ ॼणियो ऐं उन लाइ अल्लाह ताला 70 मक़बूल हजनि जो सवाबु लिखंदो आहे। औरत जॾहिं ॿार ॼणींदी आहे हुज़ूर फरमायो पोइ जंहिं वक़्तु पंहिंजे ॿार खे खीर पीआरींदी आहे उन लाइ अल्लाह ताला हिकु हिकु क़तरे जे बदिले में नेकी लिखंदो आहे, हिकु गुनाह मिटींदो आहे। उन लाइ हूर आहिनि जन्नत नईम में मग़फ़िरत जूं दुआऊं घुरंदियूं आहिनि। आका फरमायो मुंहिंजी न्याणी फ़ातिमा जंहिं बि औरत पंहिंजे मर्द ॾे रुगो कावड़ सां ॾिठो गुस्सो कयईं उन ते अल्लाह ताला जो ऐं सभिनी मलाइकनि जो गज़ब नाज़िल थींदो आहे। जेकॾहिं मर्द खे ख़ासि हुकुम खां मना कयईं हुज़ूर फरमायो ए फ़ातिमा त उन औरत जे मथां हर आली ऐं सुकी शइ लानत कंदी आहे। हुज़ूर फरमायो ए फ़ातिमा जंहिं बि औरत पंहिंजे मर्द खे रुगो उफ़ चयो उन ते अल्लाह ताला जी मलाइकनि जी ऐं सभिनी इंसाननि जी लानत आहे। ए फ़ातिमा जंहिं बि औरत पंहिंजे मर्द खे थोरो ई सदको ॾिनो कॾहिं मर्द ज़रूरत मुताबिक़ खसारे जो शिकार आहे उन जी घरवारी उन मर्द जी मदद लाइ 500 500 हज़ार ॾोकड़ कढी कंहिं बि मद में उन जी मदद कई। मदीने वारा आका फरमाइनि था ओ फ़ातिमा हिकु दरगम यानी 1 रुपए जे बदिले में उन लाइ अल्लाह ताला जन्नत में माड़ी ठहिराईंदो आहे। ए फ़ातिमा जंहिं बि औरत निमाज़ पढ़ण खां पोइ पंहिंजे लाइ दुआ घुरी मुड़ुस लाइ दुआ न घुरी अल्लाह ताला उन जी निमाज़ क़बूल न कंदो आहे जेसि ताईं जो मर्द लाइ यानी मुड़ुस लाइ दुआ घुरे। हुज़ूर फरमायो फ़ातिमा जंहिं औरत ते संदसि मर्द कंहिं सबब जे करे नाराज़ आहे उनखे राज़ी न कयईं उन औरत ते अल्लाह ताला सख़्तु नाराज़ थींदो आहे, गज़ब नाज़िल कंदो आहे एसि ताईं जो मर्द उन सां राज़ी थिए। हुज़ूर फरमायो ए फ़ातिमा जेका बि औरत कपिड़ा पाए सिंगार करे बग़ैर इजाज़त मर्द जे घर खां निकिती उन ते हर आली ऐं सुकी शइ लानत कंदी आहे एसि ताईं जो वापसि घर मोटी अचे। जेका औरत पंहिंजे मर्द जे मुंहं ॾे ॾिसी खिलंदी आहे ख़ुशि थींदी आहे उन ते अल्लाह ताला मलाइक ख़ुशि थियनि था मुबारकूं ॾियनि था। पर जेकॾहिं औरत पंहिंजे मुड़ुस जे चेहरे ॾांहुं शिकिल फेराए ॾिसंदी आहे हुज़ूर फरमायो फ़ातिमा त अल्लाह उन जा फ़रिश्ता उन ते लानत कंदा आहिनि। हुज़ूर फरमायो ए फ़ातिमा जंहिं बि औरत पंहिंजे मर्द जे घर में ख़राब शइ दाख़िल कई मुड़ुस खे मर्द खे पसंदि न हुई अल्लाह ताला संदसि क़ब्र में 70 भट्टूं विछूं जहन्नम जा दाख़िल कंदो जेके क़यामत ताईं उनखे ॾंगींदा रहंदा। आका फरमायो जंहिं बि औरत बिना इजाज़त मर्द जे रुगो नफ़ली रोज़ो रखियो रोज़ो इबादत आहे पर मुड़ुस खां इजाज़त न वरितई त अल्लाह ताला उन जो रोज़ो क़बूल न कंदो आहे। हुज़ूर फरमायो फ़ातिमा जंहिं बि औरत पंहिंजे मर्द जे घर मां ज़र्रे जी चोरी कई अल्लाह ताला उन जे मथां 70 चोरियुनि जो गुनाह लिखंदो आहे। आम रवाज आहे मुड़ुस जी शइ मां खणी ओड़े में पाड़े में माइटनि ॾे मोकिलींदियूं आहिनि मायूं। हुज़ूर फरमायो फ़ातिमा अहिड़ो अमल करण वारी चोरी हिकिड़ो न आहे बल्कि 70 चोरियूं लिखियूं वञनि थियूं। तरबे काइनात खां दुआ आहे मालिक मिठो असां अव्हां जे माइरुनि खे न्याणियुनि खे बचड़नि खे हिदायत नसीब फरमाए असां अव्हां खे बि अल्लाह ताला तौफ़ीक़